दोस्तों एक दफ़े जी ॻाल्हि आहे त हिकु बादशाह ॿेड़ीअ में चढ़ी दरिया जो सैर करे रहियो हो। साणस गॾु कुझु दरबारी ऐं ग़ुलाम बि हुआ। उन्हनि में हिकिड़ो अहिड़ो ग़ुलाम बि हो जेको पहिरियों भेरो ॿेड़ीअ में वेठो हो। हू दरिया खे ॾिसी तमामु घणो डिॼी रहियो हो ऐं ॿुॾण जे ख़ौफ़ खां रड़ियूं करे रोई रहियो हो। बादशाह खे हुन जो ईअं रोइणु तमामु घणो नागवार गुज़रियो, पर ग़ुलाम ते कंहिं बि दड़के जो असर न पए थियो। ॿेड़ीअ में हिकु अक़ुलमंद माण्हू बि वेठो हो। जॾहिं हुन ग़ुलाम जो इहो हाल ॾिठो त बादशाह खे चयईं त बादशाह सलामत, जेकॾहिं तव्हां इजाज़त ॾियो त मां हिन जो डपु ख़तमु करे सघां थो। बादशाह फ़ौरन इजाज़त ॾिनी। उन अक़लमंद माण्हूअ ॿियनि ग़ुलामनि खे हुकुम ॾिनो त हिन रोईंदड़ ग़ुलाम खे खणी दरिया में उछलायो। ग़ुलामनि ईअं ई कयो, हुन खे खणी दरिया में उछलायो। जॾहिं हू ॿुॾण लॻो ऐं दरिया में 3-4 ग़ोता खाधाई त अक़ुलमंद माण्हूअ चयो त हाणे हिन खे ॿाहिरि कढी ॿेड़ीअ में विहारियो। जॾहिं ग़ुलाम खे वारनि खां पकिड़े ॿेड़ीअ में वापसि आंदो वियो त हू बिल्कुलु माठ थी वियो ऐं आराम सां हिकु कुंड में अची वेही रहियो। बादशाह हैरान थी पुछो त हीउ कहिड़ो तरीक़ो हो, हिन खे पाणीअ में उछलाइण मां कहिड़ो फ़ाइदो थियो जो हू हाणे बिल्कुलु ख़ामोश थी वेठो आहे। उन अक़ुलमंद माण्हूअ जवाबु ॾिनो त साईं, असल ॻाल्हि इहा आहे त हिन कॾहिं बि दरिया जे लहरुनि ऐं पाणीअ में ॿुॾण जी तकलीफ़ न ॾिठी हुई। इन करे हिन खे इन आराम जो क़दुरु कोन हुयो जेको हिन खे ॿेड़ीअ में हासिलु हो। हाणे जॾहिं हिन तकलीफ़ खे वेझो खां ॾिठो आहे त खेसि ख़बर पइजी वई आहे त ॿेड़ीअ में वेहणु केतिरी वॾी नेमत आहे। दोस्तो, जंहिं इंसान कॾहिं बि का तकलीफ़ न ॾिठी हुजे उनखे सुखनि ऐं नेमतुनि जो क़दुरु बि न हूंदो आहे। सची ख़ुशी ऐं शुक्रगुज़ारीअ जो अहसास बि तॾहिं थींदो आहे जॾहिं इंसान खे इहा ख़बर हुजे त मुसीबत छा हूंदी आहे। उमेद कजे थी त वीडियो अव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी।